मेहर में करबला जी शहीदन जी याद में चहलम के मौके ते क़दीमी आज़ादारी काफ़िला मातमी जुलूस मरकज़ी इमाम बारगाह सैयद बचन शाह काज़मी खां मतवली मरकज़ी इमाम बारगाह सैयद मंजूर शाह काज़मी जी अॻवाणी में ताज़ियातुल जन्ना ताबूत अलम खणी या हुसैन जी सदाऊं बुलंद कयूं वयूं। क़दीमी आज़ादारी चहलम मातम काफ़िले में सिंध जी नामियारे नुआं ख़्वान ज़वार सैयद शेर मोहम्मद साईं लखियारी अंजुमन हैदर सिकंदर जुमेजो सजादिया मातमी संगत उस्ताद खमीस जोगी इमरान शाह सैयद मुज़म्मिल शाह बेन मकामी नुआं ख़्वानन नुआं पढ़ंदे कलतरी मातमी दस्तन सीना ज़नी कई। काफ़िलो पंहिंजे रिवायती रूट तय कंदो घंटाघर चौक पहुचे ऐं मुख़्तलिफ़ रस्तनि ते करबला जी शहीदन जी यादि में सभिनी न्याज़ जो बंदोबस्तु थियल हुयो। अॻवान ख़िताब कंदे चयो त मौला हुसैन ऐं संदसि जानिसारनि पंहिंजी जानियुनि जा नज़राना ॾेई इस्लाम ऐं इंसान खे ज़िंदा रखी विया। अॼु शोहदाए करबला जी छहलम ॾियारे ते इमाम हुसैन ऐं संदसि साथियुनि खे यादि करे ईअं अखियुनि खां भेटा पेश कयूं था। जड़त सिक्योरिटी सबब जे करे मोबाइल इंटरनेट सर्विस मुअतल रही। मातमी काफ़िले जी रूट ते दाख़िली ख़ारिजी रस्तनि ते महल पुलिस रेंजर्स पारां सिक्योरिटी सख़्त कई वई जॾहिं त टावर चौक ते मजलिस थी गुज़री। काफ़िलो मुक़रर रस्तनि खां थींदो मरकज़ी इमाम बारगाह ते महर पज़ीर थियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।